बिल्कुल पूरी सिंध जेको आहे बरसात सबब मुतासिर थी आहे, पर ज़िलो कश्मीर कंदकोट बि ॿियनि ज़िलनि जी भेट में जेको आहे ज़िला कश्मीर ऐं कंदकोट में वधीक जेको आहे नुक़सानु थियो आहे। बरसात सबब हिते हज़ारें एकड़ सारेलो फसल पिणु तबाह थी वियो आहे ऐं जेका केतिरा ई जेका ॻोठ तोड़े शहर जेका आहे उहो पाणी हेठि अची विया आहिनि, पर हिते ज़िले इंतज़ामिया जेको आहे पाणी निकाल न कराए सघी आहे। कंदकोट शहर बाईपास ते जेको आहे हिन वक़्तु मौजूदु आहियां। हिते ई जेको घर आहिनि इहे कैमरामैन ॾिसाए पियो मुकमिल तौर ते ही जेका घरड़ा आहिनि इहे पाणी जी लपेट में अची विया आहिनि। गंदो पाणी जेको आहे हिते बीठल आहे, पर हिते इंतज़ामिया जेको आहे ज़ाहिर न थी आहे। हिते हिन जा जेका मिसकिन मारूअड़ आहिनि हिननि घरनि वारा उहे पिणु हिते खुलियल आसमान हेठि जेको आहे बेयारो मददगार वेठल आहिनि। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे हेॾे ॾिसाए पियो त हीउ हिकिड़ो जेको आहे क़ब्रुस्तान आहे, जेको क़ब्रुस्तान हिन वक़्तु मुकमिल पाणी जी लपेट में अची वियो आहे। केतिरियूं ई क़बरूं जेकियूं आहिनि उहे पाणी हेठि अची वियूं आहिनि। जेका हिते घर आहिनि उहे जेको आहे किरी पट पइजी विया आहिनि, पर हितां जी जेका इंतज़ामिया आहे उहे पिणु हिते जेको आहे पाणी निकाल न कराए सघी आहे। टाउन अमलो हुजे, म्यूनसिपल अमलो हुजे, उहो पिणु हिन वक़्तु जेको आहे इहो ज़ाहिर न थियो आहे। हिते कंदकोट शहर में जेका पाणी बीहण करे मासूम ॿारड़ा तोड़े जेको मर्द तोड़े औरतूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी वियूं आहिनि, पर हिते न को सिहत जो को बंदोबस्तु कयो वियो आहे, न ई को हिननि जे लाइ को राशन ॾिनो वियो आहे, न ई हिननि खे जेको आहे टेंट ॾिना विया आहिनि। हिते टेंट कुझु माण्हुनि में ॾिना विया आहिनि, पर उते जेको आहे उन्हनि खे फैसिलिटी ऐं ॿियूं सहूलियतूं जेके आहिनि उहे न मिलियूं आहिनि। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾिसाए पियो हीअ जेका 20 ॾींहंनि खां वठी मिसकिन मारोड़ा हिते टेंटनि में वेठल आहिनि, पर हिननि खे न ई हिते जेको आहे मानी ॾिनी वेंदी आहे टाइम ते, न ई हिन खे पाणी ॾिनो वेंदो आहे, न ई जेको आहे हिन खे राशन ॾिनो वियो आहे। ख़ाली 20 ॾींहंनि खां वठी हीअ पंहिंजी मदद पाण त वस आहुर जेको आहे हीअ पंहिंजो पेट हिते पालनि पिया, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा ज़िला कश्मीर जा ऐं कंदकोट जा जेका चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे पिणु हिते ज़ाहिर बि न थिया आहिनि। ॻाल्हि कजे डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी जी, त हू जेको आहे हिन वक़्तु ऑफिस खां बि ग़ाइबु आहे। केतिरा भेरा जेको आहे हुतां जी उनखां मौक़ो वठण जी कोशिशि कई आहे, मुतासिरनि पारां उनखे कहिड़ी जेका मदद कई आहे, पर DC कश्मीर हिन वक़्तु जेको आहे उहो सिर्फ़ु और सिर्फ़ु पंहिंजे हाउस में चैन जी निंड करे रहियो आहे। हुनखे ही मारूअड़ा जेका आहिनि उहे बि नज़र नथा अचनि, न ई उनजी जेका तकलीफ़ आहे उहा हिनखे नज़र न पई अचे। सिंध हुकूमत खे घुरिजे त कंदकोट कश्मीर ज़िले जे ॾांहुं बि ध्यानु करे जेको आहे हिते मारूअड़ा मुतासिर थिया आहिनि उनजी माली मदद कराई वञे। जी।